साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। चाचा खेरा खुशाल कहिड़ो पिया? खेरा न वेहो बाबा वेहो वेहो। तव्हां केरु आहियो? कंहिंमें कमु अथव? बाबा साईं, मां कुझु ॾींहं तव्हां वटि पंहिंजे पुट जा सागर जा कागज़ जमा कराया हुया। उन सिलसिले में तव्हां वटि अर्ज़ु खणी आयो आहियां ऐं नौकरियूं गवर्नमेंट जूं तमामु घणियूं आयूं आहिनि। मुंहिंजे पुटे खे हिकिड़ी नौकरी वठी ॾियो बाबा। असां ग़रीब सॼी उमिरि तव्हांखे दुआऊं कंदासीं बाबा। असां ग़रीबनि वटि दुआउनि खां सवाइ कुझु बि न आहे बाबा। इहो ई अर्ज़ु खणी आया आहियूं तव्हां वटि। ॿियो मुंहिंजे खेर आहे बाबा। हा 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 यादि आहे। पोड़ा नौकरियूं त आयूं पर मूं ॾेई छॾी। पर जे अगरि ॿीहर आयूं त पोइ ज़रूरु तव्हांखे ॾिबी। हा शाबाश अथई अबा, तूं असांजो वॾेरो थियो आहीं। शाबाश अथई। चवीं थो त नौकरियूं ॾेई छॾियमि, बाक़ी हिकु ग़रीब जे लाइ जंहिंखे हिकिड़ो पुटु उनजे लाइ तो वटि नौकरी न आहे। जॾहिं मूं त थींदा आहिनि पोइ असांखे बिटा बिटा भाकुर पाईंदा आहियो, ऐं जॾहिं तव्हांजो कमु थी वियो त असां ग़रीबनि खे उछलाए छॾींदा आहियो। शाबाश अथई। नौकरियूं कोन्हनि खे ॿिए चकर में अचिजांइ त मां तोखे नौकरी ॾींदुसि। जेको भरंदे तव्हां नथो करे त लहंदे तव्हां कहिड़ो कंदो। शाबाश अथई, शाबाश अथई वॾेरा। साणे बस पोड़ा। छा तुंहिंजे हिकिड़े वोट जे करे मां 50 वोटारनि खे नौकरी न ॾियां? न खपे तुंहिंजो वोट। निकुर हा निकुर निकुर। हा वञा थो। वॾो आयो आहे वॾेरो।